जॾहिं तव्हां हुन सां मिटी ख़तमु कई रिश्तो बि ॾिनल हुयो त पोइ छा तव्हांजे ख़िलाफ़ सावल को सख़्त कदम न खयो? बाबा साहेब हिकिड़े शरीफ़ महबूब हे जतड़ी अंध माण्हू की मां न किंजे पिन में न तिन में दुश्मन जे लाइ बि दुआऊं घुरा उनखे पोइ जे कर मां पंहिंजे घर मां अगवा करे खणी वियो तो तुंहिंजे ढिकण में कुंटींदो सटींदो खणी विया हे टई शख़्स अञा 14 सख़्त कदम न चइबो केॾा वरी वफ़ाई काहे कीअं पई दोस्तनि में तगाई थोड़े तगाई जा पुट तो से वफ़ाई से करना रूना मां सम्झी वियुसि त सावल हिकु ज़ालिम क़िस्म जो माण्हू आहे पर रूना हुन ज़ुल्म जो सबबु कहिड़ो हुयो अञा ताईं ज़ाहिर नाहे थी सघियो त हुन तुंहिंजे मथां ज़ुल्म छो कयो ऐं तो हुनखे रिश्तो ॾियण खां इनकार छो कयो? बाबा साईं यो वॾो किस्सो इहो किस्सो अलफ लैला गुल बकाईअ खां बि चढ़ियल आहे बाबा कहिड़ो कया तोखे बयानु करिणो पवंदो रोंडा छो त मां हर हक़ीक़त ॼाणणु चाहियां थो हर उहा ॻाल्हि ॼाणणु चाहियां थो जेका सच आहे। रोंडा तोखे सोट खे पूरी हक़ीक़त ॿुधाइणी पवंदी जेकर न का ॻाल्हि लिकाई तो पोइ उनजो अंजाम जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदे। बाबा छो ईअं जो जी वॾो साईं मुंहिंजे भेण सां परणो करे पंहिंजे घर वठी कुझु ॾींहंनि खां पोइ मुंहिंजी गली न्यापो हे कई त रूडा मूं वटां मुंहिंजे घर मां थी वञ पोइ थियो हेॾो सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।